नालो अंकुश कुमार है। मां साईं साधराम साहब जन जो पोटो आया। साईं साधराम साहब जन एक अड़ी रूहानियत हुई जेकी अज पूरो पाकिस्तान न बल्कि पूरी दुनिया अज उन शइ जो सबूत थी दे पई। एक्चुअली 20-22 ॾींहं थिया साईं साधराम साहब जन जेको आगा खान हॉस्पिटल में एडमिट हा। उते स्टेबल तो हा लेकिन थोड़ो प्लेटलेट्स हेठि मथे थियनि पिया त उन खां पोइ बहितरीन न अचण जे करे स्टेबल करण जे करे बहितर इलाज जे करे साईं लास्ट सेक्टर ते जेको आहे सिंगापुर मूव कयो थ्रू एयर एम्बुलेंस। साईं उते मूव कयो, उते जेको आहे नंबर 1 हॉस्पिटल में एडमिट थिया। एडमिट थियण खां पोइ जेको आहे साईं सां राब्ता लॻा पिया हा। पर जेको आहे कल्ह साईं साधराम साहब जन जेको आहे शाम 7 खां 8 जे विच में हिकु दफ़ो पंहिंजो मुंहुं खोले असांजे मुर्शिद साईं सतराम दास साहब जन जो नालो खयो। उन में इहो हो त अॼु जिथे असां मौजूदु आहियूं, जिथों जी तव्हां कवरेज कई फेबरवरी खां हिते ताईं अॼु कल्ह राति 4 ताईं असांजो पाक किताब पढ़ियो वियो। साईं साधराम साहब जन जे लाइ इलाही दुआऊं कयूं वयूं हिंद सिंध में। पर जेको आहे साईं साधराम साहब जन जी जेको आहे 4 खां 4:30 सुबुह प्रभात जे टाइम ते साईं साधराम साहब जन परलोक पधारे विया, जेको इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। असां त उन्हनि जे ख़ानदान में आहियूं, नथा बर्दाश्त करे सघूं, पर हिते मौजूदु पूरी सिंध छा बल्कि पूरे पाकिस्तान जा माण्हू जेके उनखे एज़ अ फादर कंसिडर कंदा आहिनि, एज़ अ पीउ हिकु नेशन जो, जीअं हिकु नेशन जो पीउ उनखे छॾे वेंदो आहे, ईअं अॼु सारी सिंध रोए थी पई।